माण्हू केॾा न ज़ालिम आहिनि, जानवरनि खे बेदर्दी सां अज़ाब ॾेई मारींदा आहिनि। सोनाणी असांजी कोशिशि आहे त असां हिते ईअं शिकार थियणु कोन ॾींदासीं। कुझु ॾींहं पहिरियां बि माण्हुनि खे भॼायोसीं। हा, पर असां हुन सां ॾाढी जुट कई आहे। जे नक हूंदो न त ॿीहर हिते शिकार त न ईंदा। सारंग, हू छा जो शिकार करण लाइ निकिता हुया? बादल ख़ान जो शौक़ु हुयो त तलोर ऐं कूंज जो शिकार कजे। सारंग, कूंजूं मूंखे ॾाढियूं वणंदियूं आहिनि। ॿियनि पखियुनि सां गॾु कूंज जो ज़िक्र त शाह साईं बि पंहिंजी शाइरीअ में कयो आहे। पोइ शाह साईं जो अहिड़ो बेत थी वञे जंहिंमें कूंजुनि जो ज़िक्र हुजे। शाह साईं सुर ॾहर में कूंज जे बारे में फरमायो आहे त जी जी वगर वया वही काल तुंहिंजा कूंजड़ी कंदीअ कोहरी सर में सुपरी ऐं रीह। वाह, इहे वीचारा परदेसी पखी आहिनि सुहराणी, जेके चूने पाणीअ जे लाइ असांजे पटनि तां ईंदा आहिनि। हिन परदेसी पखियुनि खे माण बजाए परे खां आयल सम्झी हिन जी सार संभाल लहणु घुरिजे। इहो त बहितर आहे सारंग। तारीख़ गवाह आहे त पुनरो बडामाणी बडाम जो हाकार हाकिम थी गुज़रियो आहे। हा, इहो त मूं तारीख़ जी किताब में पढ़ियो आहे। जॾहिं इहे परदेसी पखी बाडाम जे इलाइक़े में ईंदा हुया न त हो हुन जी सार संभाल लहंदो। कंहिंखे हिमत न हूंदी त को परदेसी पखीअ जे पर खे बि हथ लाए। सुहराणी अहिड़ा बहिराम माण्हू पखी मारे हुन जा डिग करे हुन खां तस्वीरूं कढाई। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।